तो तव्हांखे संग ई मिलंदो। बाबल साईं, टकनि ते 100 संग असां पाण बि ख़रीद करे सघूं था, पर उन सां मसइलो हल न थींदो। जेकॾहिं असां पंहिंजी दुश्मनी ख़तमु करण लाइ पंहिंजा वार हिननि जे पेरनि में विछायूं पिया, हाणे जेकॾहिं ही मुख़लिस आहिनि न, त हिननि खे बि खपे त पंहिंजा वार असांजे पेरनि में विछाइनि। बाबल साईं, मां पंहिंजी भेण गुलपरी खे ककर जे हवाले तॾहिं कंदुसि जॾहिं ही ककर पंहिंजी भेण कूंज जो निकाह मुंहिंजे भाउ अली ख़ान सां कंदो। उन खां पोइ इहा दुश्मनी इते जो इते ख़तम थी सघे थी। न इहो जेको कुछ मुराद चयो आहे असां उहा ॻाल्हि मञूं था। असां पंहिंजी छोकिरी जो संग अली ख़ान खे ॾियूं था। उनखां पोइ मुराद पंहिंजी भेण जो संग असांजे हवाले कंदो। उनजो ज़िम्मो केरु खणंदो? जी असां सां पहिरीं धोखो थियो, ॾञ वठी आयासीं ऐं घोट माराए वापसि थियासीं। मंसूर ख़ान, तव्हां साख ॾियो त हिन बारे असां सां साॻियूं धोखो त कोन थींदो। मंसूर ख़ान, सभ खां पहिरियां ई भलो साईं घुरायो। उन ते ॿई धुरियूं हथ रखी इहो कसम खणनि त अॼु खां पोइ केर बि अगराई न कंदो। मुड़ुस माण्हुनि जी त ज़ुबान ई काफ़ी हूंदी आहे ऐं कूड़ा माण्हू त कसम खणी बि फिरी वेंदा आहिनि। असां इहो वाइदो था कयूं त हिननि सां कॾहिं बि ज़्यादती न कंदासीं। इहो असांजे तरफ़ां वाइदो आहे त असांजे तरफ़ां को बि धोखो न कयो वेंदो। त पोइ सुभाणे असां घोट खे वठी तव्हांजे दर ते ईंदासीं ऐं निकाह विझी कुंवार खे वठी वेंदासीं। ॿिए ॾींहं ते अची तव्हां असांजी भेण खे वठी वञिजो। सुभाणे न, ॿिए ॾींहुं हलिया अचिजो। उन करे जो मां पंहिंजी भेण खे बि राज़ी कयां। ठीकु आहे काका, असां ॿेड़ी ते ईंदासीं। तव्हां ॿई पाण में ॿई धुरियुनि ते भाकुर पाए पोइ निकिरंदो। जेको बि दिलि में हसद, कीनो, नफ़रत आहे, उनखे हिते ई कढी हिक ॿिए खे पंहिंजो कयो। भाकुर पाए मंठार, गाड़ी तैयार आहे बाबा? जी बाबा साईं। कमीनो कंचाए जो हुकुम कयो अथई जेको मां न पियो करणु चाहियां। वरी मोतबर थी तस्वीरूं मोकिली अथई। कहिड़ा फोटू बाबा साईं? कम तो ओॾो ख़राब करे छॾियो कमिनी। इहो ई वॾो कमु मंसूर ख़ान लाइ अज़ाब जी सूरत अख़्तियार कंदो। हिकु दफ़ो छड़ो राज़न खां इहो हवालु वठां त फ़ैसिलो कहिड़ियुनि ॻाल्हियुनि ते तइ थियो आहे। मिठू वियो आहे घोर ते। रुली पिनी जी महिल मोटंदो न त लंघण लंघण कंदो ईंदो। हदा मिठू भी घोड़े ते वियो आहे या त खुदल भी कम ॻोल्हण वियो आहे। निभागन खे मूं शादी जो आसरो ॾिनो आहे, पोइ हिननि कम जी ॻोल्हा शुरू कई आहे। बाबा, को सच में तो संग ॻोल्हियो आहे छा? अम्मा, रिश्तनि जी का बि खोट नाहे। हर घर में 2-3 ॼणियूं जवान वेठियूं आहिनि। उन्हनि लाइ के बि सदोरा छोकिरा हथ कोन था अचनि। जेकॾहिं ही पंहिंजे पेरनि ते बेजी विया न त माण्हू सॾु करे हिननि खे संग ॾींदा। दुआ कर त कंहिं कम सां लॻी वञनि। बाबा ज़रूर कम सां लॻंदा। इंशाल्लाह पुट, इंशाल्लाह। हाणे मारो कर पचाए रख तूं। भाॼाई, मां त तोखे पहिरियां ई चयो हुयो त मर्द पंहिंजा गुनाह धोइण लाइ औरतुनि खे क़ुर्बान करे छॾींदा आहिनि, पर तूं चयो
त तुंहिंजा भाइर अहिड़ा न आहिनि। मुंहिंजी भेण, यकीन कर, मुंहिंजी नियत में अहिड़ी का बि ॻाल्हि न हुई। मां त ककर जी भेण जो संग उन करे घुरियो त जीअं हू इनकार करे छॾनि ऐं इन में त मंसूर खान बि राज़ी न थिए। हा अदा जंहिंजो तव्हां मूं सां निकाह करणु चाहियो था उहा मंसूर खान सां बदनाम थियल आहे, बदनाम। मां तुंहिंजी शादी उन छोकिरीअ सां इन करे थो करायां त जीअं हू सुभाणे असांजी भेण ते ज़ुल्म करे न सघनि। जॾहिं हुननि जी छोकिरी असांजे घर में हूंदी त हू बि असांजी भेण खे इज़त सां जीअण ॾींदा। जे छोकिरी जे मारण जे पोयां आहिनि, छा उन जे करे असांजी गुलपरी जी इज़त कई वेंदी? भाई राज़न ऐं ककर वारा औरत खे जानवर खां सवाइ ॿियो कुझु बि न सम्झंदा। ईअं नाहे मुंहिंजा भाउ, हू त कंहिं औरत जी कुख मां जनम वठी आया आहिनि। उन्हनि बि त हिकु औरत जी छातीअ मां खीर पीतो आहे। हू बि पंहिंजी माउ भेण जो एतिराम कंदा हूंदा, औरतुनि जी इज़त रखंदा हूंदा ऐं उन्हनि जे दिलनि में बि इहो एहसासु हूंदो ऐं उहे बि रत जे रिश्तनि जी इज़त कंदा हूंदा। जॾहिं हुननि जे रत जे रिश्तनि जी असां इज़त कई न त हू बि मूंखे यकीन आहे त असांजी भेण जी इज़त रखंदा। पर जेकॾहिं उन्हनि जे दिलनि मां इंसानियत जो एतिराम ई निकिरी वियो न त पोइ असांजे विच में मंसूर खान आहे। मंसूर खान उहा ताक़त आहे जो उन्हनि जे घरनि में घिरी बि वरी असांखे पंहिंजी भेण वापसि मोटाए ॾींदो। मुंहिंजे उते वञण खां पोइ तव्हांखे का बि शिकायत न मिलंदी, चाहे हू मूंखे सुखियो रखनि या वरी मूंखे रत जा ॻोढ़ा रोआरनि, पर तव्हांखे का बि शिकायत न मिलंदी। पुट मंसूर, जेको तव्हां फ़ैसिलो कयो आहे, छा तव्हां इन खे दिलि सां क़बूल करे वेंदो? फ़ैसिले खे त दिलि सां क़बूल कयो आहे मां, पर कूंज खे विसारणु नामुमकिन आहे। कुंज सां सिर्फ़ु तव्हांजो न पर मुंहिंजो बि वाइदो थियल हुयो त हूअ हिन घर में कुंवार थी ईंदी। अमा साइणा त वाइदे ख़िलाफ़ी खे न चयो वेंदो। वाइदे ख़िलाफ़ी त तॾहिं थींदी आहे जिते ॼाणी वाणी धोखो कयो वञे, जॾहिं त हालात अहिड़ा पैदा थियनि ऐं पोइ हिते हटण में ई फ़ाइदो हुजे त पोइ इन हालात में न ई वाइदे ख़िलाफ़ी हूंदी आहे। कुंज त ईअं सम्झंदी न त तव्हां हुन सां वाइदे ख़िलाफ़ी कई आहे। तव्हां एॾी ताक़त रखो था जो तव्हांजी सचाई वाइदे वफ़ा थी सघे थी। जेकॾहिं तव्हां अॼु बि ककर ऐं रहज़न मथां ज़ोर रखंदो त हू रिश्ते ॾियण खां कॾहिं बि इनकार न कंदा ऐं मुराद मथां ज़ोर रखंदो त हू पंहिंजी भेण ककर हवाले करे। इन में मसइलो बि हल थी वेंदो ऐं वाइदो वफ़ा बि थी वेंदो। न अमा साइणा, जेकॾहिं मूं इहो क़दम खयों त हर माण्हू मूंखे ख़ुदगर्ज़ ऐं मतिलब परस्त सम्झंदो ऐं मां नथो चाहियां त मुंहिंजी ख़्वाहिश जे करे इहा खूनरेज़ी वरी वधी वञे। तव्हां कुंज सां मोहबत कई आहे बाबा? अमा साइणा, मोहबत हसलात जो नालो न आहे। मां कुंज सां मोहबत कई हुई ऐं सॼी ज़िंदगी कंदो रहंदुसि। बाक़ी जेका बि ज़िंदगी बचंदी उहा कुंज मोहबत जे नाव करे सघंदुसि। बाक़ी ख़ुदगर्ज़ बणिजी पंहिंजी मोहबत जे हासिलात लाइ नाहक रत कोन वाहींदुसि। सुबुह जो शहर माण्हू ईंदासीं बाबा, सोट अली ख़ान जो निकाह विझी कुंवार खे वठी ईंदासीं। दुश्मनी ख़तम थी वई, फ़ैसिलो निबिरी वियो। इहा बि सुठी ॻाल्हि आहे पुट। अदा यो घणो वक़्तु ख़ैर कोन हलंदो। इन खां पहिरियां बि
असांजे विच में ठाव थी चुको हो। अदा उन जो नतीजो तव्हांजे साम्हूं आहे। हा चाचा, जंहिं ठाह में औरतुनि खे ढाल करे इस्तेमालु कयो वञे न, उहो ठाह घणो वक़्तु न आहे आंदो। अबा मुराद त साबरी न आहे, उहो कॾहिं बि अॻिराई न कंदो, पर इहो ठाव कॾहिं बि न हलंदो। अमां सोट त खणी साबरी न आहे, पर सोट केसी ताईं सबर कंदो। इहो ककर वॾो ज़ालिम आहे। रोज़ रोज़ पियो सोट गुलपरी खे कुटींदो। छा इहा तव्हां सोट गुलपरी सोट मुराद खे न ॾींदी? ऐं सोट मुराद सब्र करे करे जेको होश विञाईंदो आहे न, उन जो नतीजो तव्हां सभिनी जे साम्हूं आहे। इहो ठाव घणो वक़्तु कोन हलंदो। जे बदो मिले पियो न त उन्हनि जी छोकिरीअ सां तुंहिंजो निकाह कराइनि हा। हा अदा, गुलपरीअ जी सोडल सां शादी थियणी हुई, हुन जो बदो मिले पियो, हक़ त सोडल जो थियो न। अमां जेकॾहिं हू मुंहिंजे नाले ते चवनि बि हा न, मां कॾहिं बि इनकार ई कयां। भला इनकार जो मां सबबु ॼाणे सघां थो? बाबा मां त सोट गुलपरी खे चाहियो आहे, ऐं जंहिं छोकिरी जो निकाह सोट अली ख़ान सां थिए पियो न, उहा मंसूर ख़ान जे नाले सां बदनाम थियल आहे। हिकु ॻाल्हि तव्हांखे मां ॿुधाए छॾियां, इहा छोकिरी कॾहिं बि घर न कंदी। हिते अचण खां पोइ उहो अहिड़ो माहौल पैदा कंदी जो सोट अली ख़ान मजबूर थी वेंदो उनखे तलाक ॾियणु चाहे। जेकॾहिं छोकिरी पाण ईअं न बि करणु चाहे, तॾहिं बि उन छोकिरी खे उतां पढ़ाए पोइ मोकिलींदा। अॻु या पोइ इहो सभु कुझु थियणो आहे, ऐं तव्हां सभु पंहिंजी अखियुनि सां ॾिसंदो। चाची, जेकॾहिं तूं चाहीं थी त वनवाह में छोकिरी खे विहारे सघीं थी। सुभाणे मुराद वारा ईंदा, निकाह विझी छोकिरी खे वठी वेंदा। जेका बि तव्हांखे तयारी करणी आहे न, करे छॾियो। सुभाणे तव्हांखे वक़्तु न मिलंदी। असांजी तयारी मुकमल आहे। सो त तूं सिर्फ़ु इहो ॿुधाए त जेको फ़ैसिलो थियो उन में तो कहिड़ो फ़ाइदो ॾिठो? सुभाणे मुराद वारा छोकिरी खे निकाह विझी वठी वञे, पोइ मां तोखे ॿुधाईंदुसि त असांखे कहिड़ो फ़ाइदो पवंदो ऐं मुराद वारनि जो केतिरो नुक़सानु थींदो, इहो तोखे पोइ बाद में ॿुधाईंदुसि। छो त तूं सौट राज़नि जे रम्ज़ खे ॼाणी। सोचो हूंदो आहे त फ़ाइदो ई हूंदो। बाबा कंहिं बि ईअं न सोचो त मुंहिंजा अरमान ऐं ख्वाब कीअं हूंदा ऐं मां ज़िंदगी कीअं थी गुज़ारणु चाहियां। ऐं तव्हां मुंहिंजी शादी उन शख़्स सां कराइणु चाहियो था जंहिंखे मां अॼु ताईं ॾिठो ई न आहे। इहो मंसूर खान जो फ़ैसिलो आहे। जेकॾहिं मंसूर खान तुंहिंजे रिश्ते जी असांखां घुर करे हा न त असां ॾेई छॾियूं हा, ऐं हुन तुंहिंजो रिश्तो ठुकराए छॾियो, ऐं पोइ बि तूं हुनजो इंतज़ारु कंदी। इन करे चवां थो मुंहिंजी भेण त लिखे जो लेख सम्झी क़बूल करे छॾे। जेको तुंहिंजे क़िस्मत में हूंदो न, उहो ई थींदो। असां औरतुनि जी क़िस्मत तव्हां मर्द लिखंदा आहियो, पोइ जेको बि असांजी क़िस्मत में लिखियलु हूंदो आहे उहो असांखे क़बूल करणो पवंदो। गज़न खे अचण चई बाबा साईं काल कईमांसि, खयईं कोन, वरी ॿीहर नंबर मिलायो त बंदि पियो थिए। तुंहिंजी काल ॾिसी इन कमीने नंबर ई बंदि करे छॾियो हूंदो। अॼु राति इहो नाहे अचणु। बाबा साईं ख़बर पई आहे त सिज थिए ताईं फ़ैसिलो हलंदड़ हुयो। सुभाणे तूं पाण वञी हुनखे वठी ईंदे, पर त इहो ईअं कोन ईंदो। हाज़ुर बाबा साईं। बाबा साईं हिन लाइ छा हुकुम आहे? हिननि शींहनि खे वक़्तु आयो त हिननि खे बि आज़माइबो, पर कुझु सब्र। पहिरीं मां रज़न वारनि सां मिली हक़ीक़त मालूम करे वठां। सौर राशिम तो ॿुधो न फैज़ छा चए वियो? सब्र। एतिरो सब्र बि न कराइजो सोट जो असांजे हथियारनि खे ज़ंग लॻी वञनि। हाशिम एतिरो सब्र करण वारो रहिस न आहे। सिर्फ़ु हिकु चकर राज़नि सां मिलंदो, पोइ असां लाइ हुकुम कंदो। जीअं हुकुम मिलियो हेतिरो बारूद जी बोई हूंदी। हाशिम हथु हल्को रखिणो आहे,
जेतिरो राइस चवंदो एतिरो ई बारूद खे इस्तेमालु कंदासीं। तव्हांखे पूरी इजाज़त मिलंदी जेसीं ताईं राइस मोकल नथो ॾिए तेसीं ताईं तव्हांखे माट में रहणो पवंदो। बाबा मंसूर खान जो ख़ैर। घुर्जे बि ख़ैर मिठो कर ख़बर कीअं अचणु थियो आहे। बाबा मां घोर कंदो आहियां। नशो त न ई खपाईंदो न? न बाबा भाॼी विकिणंदो आहियां। जेकॾहिं भाॼी खपाईंदो आहीं पोइ घोर ते न ई वियो। हिकु ॾींहुं छॾे ॿिए ॾींहुं वेंदो आहियां छो त रोज़ त केरु भाॼी वठंदो न आहे। कंहिंखे भाॼी ख़राबु थोरी ई करणी आहे। बाबा कल्ह राज़नि वारनि जे ॻोठ वियो हुउसि घोर करणु। उतां तव्हांजो नियापो मिलियो। सुबुह जो मूं नेरनि ई न आहे कई अची तव्हां वटि पहुतो आहियां। पोइ तुंहिंजो हक़ आहे त पहिरियां तोखे नेरनि कराई वञे। हैदर हाज़ुर बाबा मां पहिरीं हिन खे नेरनि करायां थो पोइ हिन खां तव्हां अची हाल अहिवाल वठी वियो। मिठू हलिया इन रिश्ते के दिए दिखे जब एक समझी कबूल कर तने तुझी जिंदगी सुखी गुजरांगी। अम्मा मां मन ई मन में मंसूर खान खे पंहिंजो घोट तस्लीम करे छॾियो आहे। जंहिंजे हथ में फ़ैसिलो हुयो तुझी तक़दीर लिखण वारो बि उहो ई हुयो। जेकॾहिं हू चाहे हा त तुंहिंजो नसीब पाण तरफ़ फेरे पे सघे पर हुन ईअं न कयो। तुंहिंजे भाइरनि खां वधीक तोखे धोखो ॾियण वारो उहो ई आहे। पोइ बि तूं उनखे पंहिंजो घोट बणाइण जा ख़्वाब थी ॾिसी। अम्मा मूंखे ख़बर आहे त मंसूर खान इंसाफ़ परस्त आहे त पोइ हुन तोसां इंसाफ़ छो न कयो? हुन मर्दनि जी कोरट सजाए हिकु न्याणीअ सां ज़ुल्म कयो आहे। जेकॾहिं हू इंसाफ़ परस्त हुजे हा न त तुंहिंजे फ़ैसिले करण खां अॻु में तुंहिंजी राय ज़रूरु वठे हा। मंसूर खान खे इहा ख़बर आहे अम्मा त मुंहिंजे लाइ अदा वारनि जे अॾो का बि माना नथी रखे। पर हू तुंहिंजे हक़ लाइ विढ़ी त सघे पियो न। तूं उन वटि हुईं ऐं उतां त असां वाइदा करे मंसूर खान तोखे पंहिंजे भाइरनि जे हवाले कयो ऐं तोखे चयईं त जल्द तुंहिंजो रिश्तो घुरण लाइ तो वटि ईंदुसि। पर न उहे सिर्फ़ु सखणा दिलासा हुया। तोखे पंहिंजे भाइरनि जे हवाले करे ऐं हू हथ मथे करे बीही रहियो। तंहिंजे करे तूं अहिड़े शख़्स जो ख़्यालु पंहिंजे दिलि मां कढी छॾंदीअ जंहिं मुश्किल वक़्त में तुंहिंजो साथ न ॾिनो। उन शख़्स खे विसारे तूं पंहिंजे भाइरनि जो फ़ैसिलो क़बूल करे छॾ। धीअ जेकॾहिं तो इहे न कयो त ज़िंदगीअ में वॾा ॾुख ॾिसंदीअ। हाणे हल त मां तोखे तयारु कई। मलूक निकाह शुरू कराएं बा। मौलवी साहब निकाह पढ़वा। दुआ कयो त ख़ैरनि सां असांजा मर्द घोट खे परणाए अचनि। मालिक साईं भलाई कंदो ख़ैरनि सां अची वेंदा। तूं परेशान न थी। हू अहिड़ो त बदनसीब ॻोठु आहे जॾहिं बि उते विया आहिनि परणाइण त लाश आयो आहे घोटनि जो। हिन चकर ईअं न थींदो। मालिक साईं कंदो त तूं कुंवार वठी ईंदा। पर हिन दफ़े लाश हुतां हिते न ईंदो। हिन दफ़े हितां मुंहिंजो लाश उॾाई वेंदो। गुलपरी उदास आहे। नंढपण हिन जो सोडल सां गुज़रियो आहे ऐं सोडल जे नाले जी हिन जे मथां पोती पियल आहे। ॿई हिक ॿिए सां बेपनाह मोहबत कंदा आहिनि। पोइ हीअ ॿी हंधि ख़ुशि कीअं रही सघंदी? गुलपरीअ जी ज़िंदगी जो फ़ैसिलो करण वारो बि सोडल हुयो। उन दर ते गुलपरी खे परणाए मोकिलियो हुई। मुराद जी का ग़लती हुजे हा तूं असां सां सॼी उमिरि ॻाल्हाइण छॾे ॾींहुं हा। मां तुंहिंजी ऐं पंहिंजी ग़लतीअ जी ॻाल्हि न पई कयां। मां गुलपरीअ जे बारे में सोचां पई हिन जी एॾी जबल जहिड़ी ज़िंदगी कीअं दुश्मन जे दर ते गुज़रंदी। हीअ अभागणी त रोज़ पई जीअंदी रोज़ पई मरंदी। मालिक सां हिन जे मथां रहम करे। बाबा मां उते घोर ते वेंदो आहियां। उन ॾींहुं मां भाॼी खपाइण वियुसि। मूंखे पोयां साॾु थियो। मुंहिंजो त को भाॼी वठण लाइ सॾे पियो। मुंहिंजे बारे में कूंज आई ऐं वॾी ॾुखारी हुई बाबा। उनजे मन में त हज़ार शिकायतूं। हा बाबा मूंखे सॾु करे मूंखे हथ जोड़े चयाईं त
पी बि मुंहिंजा भाउ हे मां तोखे हथ थी वधां इहो मुंहिंजो न्यापो ज़रूरु पुॼाइजां हिन महिल त इहो मूं वटि 1000 आहे अदा जे मूं वटि लख बि हुजे हा न त मां न्यापे पहुचाइण वारे ते घोरे छॾियां हा न्यापो पहुचाईंदुसि मुंहिंजी भेण मां पंहिंजा सभु कमु छॾे न्यापो पहुचाईंदुसि तूं हुकुम कर त मूंखे छा चवणो आहे मंसूर खान खे चई छॾिजां त मुंहिंजो सुभाणे जिस्मानी निकाह आहे पर मां पंहिंजे रूह जो रिश्तो तोसां जोड़े छॾियो आहे ऐं जेसीं ताईं ही रूह जिस्म आज़ादु न थींदो तेसीं ताईं कूंज तुंहिंजी अमानत हूंदी पोइ तूं पंहिंजी अमानत खे कॾहिं वठण लाइ ईंदे इहो तुंहिंजे मथां आहे मूंखे मरण घड़ी ताईं इंतज़ारु रहंदो ऐं मां हर रोज़ तुंहिंजूं राहूं टकींदी रहंदसि अदा जेकर तोखे मुंहिंजे ज़बान ते यकीन नथो अचे न तूं ख़ुदि न पुछा कर कल्ह सॼो ॾींहुं असां कमु लाइ रुलियाऊं पर किथे कमु ई न मिलियो जहिड़ो तूं निभागो तहिड़ो ख़ुदि हाणे ॿुधायो तव्हांखे कमु मिलंदो कीअं अदा तू बि अजायो नाराज़ न थी ही त कोशिश कनि पिया न अॼु न सुभाणे हिननि खे कमु मिली वेंदो मुंहिंजी भेण कमु उन्हनि खे मिलंदो आहे जिन खे कमु करण जी नियत हुजे ॿियो मिड़े ख़ैरु आहे न पहिरें तूं मूंखे दा कमु वठी ॾे पोइ ॾिस त मां कमु कयां थो या नथो कयां ठीकु आहे मां रेस सां ॻाल्हायां थो तोखे उते कमु वठी थो ॾियां हिनखे सम्झाइजा इनकार न करे अदा चए थो रईस ऐं बोता जी चमचागिरी कर पर मूंखां इहो कमु कोन थींदो पुट मिठू काढी वियो घोड़ ते न वियो आहे छा बाबा हद मिठू चए पियो त मुंहिंजो ज़रूरी कमु आहे ओॾे थो वञा इहो रुलण लाइ वियो हूंदो उनखे ॿियो वरी ज़रूरी कमु कहिड़ो हूंदो तोखां पोइ बि मिठू चङो आहे कल्ह घोड़ ते त वियो हो न तूं छा कयो आहे ॿुधाए मूंखे बाबा मां बि कल्ह सॼो ॾींहुं कम जी ॻोल्हा में हुयुसि पर कमु न मिलियो त पोइ मां छा कयां तोखे कॾहिं बि कमु कोन मिलंदो निभागा बाबा हद खुदनि कोशिश में आहे इन खे कमु ज़रूरु मिलंदो पुट जे करे ॿई कमाईंदा न त घर जो गुज़र सफ़र सुठो थींदो बाबा कोशिश में आहियां ख़ुदा कंदो त कमु ज़रूरु मिली पवंदो कोशिश कले त कमु मिली वेंदो जेकॾहिं ईअं बेकार वेठो हुजे न कॾहिं कमु कोन मिलंदी पुटरा हिन शादी तव्हांखे लख लख मुबारकूं हुजनि चाचा मुबारक हुन शादी जी मटिबी हुन जेका शादी ख़ुशी मां थी हूंदी इहो त तव्हां पाण ॾिठो हिन शादीअ में त हर माण्हूअ जी अखि खाली पई अहिड़ी शादियुनि में मुबारकूं कीअं वठी अथनि अलाह सां हिन शादीअ खे ख़ुशीअ में तब्दील कंदो ऐं दुख सूर ख़तमु कंदो आमीन